इन्नल हम्दलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु अरसलहु बिल्हक़्क़ि बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजन मुनीरा मन युति'ल्लाह व रसूलहु फ़क़द रशद व क़द इहतदा वमन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व गवा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या इरजिई इला रब्बिक रादियतन मर्ज़िय्यह फदख़ुली फ़ी इबादी वदख़ुली जन्नती। हम्दो सना किब्रियाई अज़मत वॾाई रब करीम खे जुगाए जेको कुल काइनात जो अकेलो ख़ालिक़ मालिक आहे। बेहिसाब लातादाद दुरूद सलाम आक़ाए दो जहां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम जे नामे नामी इस्म गिरामी जे ज़रा प्यार मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि वालैहि वसल्लम। पानी जो गिलास भरे रखो जी जी के जो पोयां को पखो रखो ॾाढी गर्मी। हाज़िर हाज़िर। मौजूद सामीन बिरादरान इस्लाम वाजिबुल एहतराम दोस्तों बुजुर्गों, अल्लाह सुब्हानहु व तआला ईमान वारनि जे लाइ दुनिया में इज्जतूं रखियूं त आख़िरत में बि उन्हनि जे लाइ वॾी नेमतुनि जो ऐलान कयो। अज़ीज़ो, ही सभु मामला, सभु बहितरियूं इज्जतूं नेमतूं अल्लाह ही रसूल जी खुशनूदी मालिक हकीकी जूं मोहब्बतूं तॾहिं असां खे नसीब थींदियूं जॾहिं असां पंहिंजे नफ़्स ते कंट्रोल कंदासीं, पंहिंजी मर्ज़ी छॾे करे
अल्लाह ने रसूल जे मर्ज़ी मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदासीं। थोरा ई माण्हू आहिनि, कलील माण्हू आहिनि जेके पंहिंजे ज़िंदगीअ खे अल्लाह ऐं रसूल जे हुकुम मुताबिक़ हलाइनि था, पर अक्सरियत उहा आहे जेका पंहिंजे नफ़्स जे ख़्वाहिश मुताबिक़ हले थी। हाराए वियो, नुक़सान में वियो, भुलिजी वियो, तबाही बर्बाद थी वियो, जंहिं ज़िंदगी पंहिंजे नफ़्स मुताबिक़ पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ गुज़ारी। मूं जेका आयत सगोरी तिलावत कई आहे उन में अल्लाह ताला नफ़्स मुतमइन जो ज़िक्र कयो आहे। नफ़्स जा टे क़िस्म आहिनि जेके उलमाए किराम, मुफ़स्सिरीन, सायावंद शख़्सियतुनि ज़िक्र कया। नफ़्स अम्मारा, नफ़्स लव्वामा, नफ़्स मुतमइन। नफ़्स अम्मारा उनखे चइबो आहे जो जेका गुनाहनि जे माण्हू खे राग़िब करे। थोरो पोइ ते हटायो त आवाज़ थोरो पोइ ते हटाए रखोसि, बड़ी हल्की हवा लॻे, न त आवाज़ वरी हिन में स्पीकर में। नफ़्स अम्मारा उनखे चइबो आहे जेका नफ़्स गुनाह ॾे राग़िब कंदी आहे। जे चार दोस्त मिली विया, हिक ॿिए खे सलाह न हूंदी आहे, असां हीउ कमु कंदा आहियूं, तूं बि कर, मिड़ी घेर आहे। ॿियनि खे छा थियो जो तोखे थींदो? दुनिया कमल छा छा पई करे मज़ा पिया वठनि, तो हिते ई मस्जिद जे कमरे जी कुंडड़ी में पियो वञी कुझु ॿाहिरि निकिरे त ख़बर पए। पोइ चाहींदो आहे त हुन सां गॾु निकिरी पवंदो आहे। माना नफ़्स जेको बुराई ॾे इंसान खे राग़िब करे, ऐं नफ़्स लबामा हुनखे मलामत कंदो आहे त न न ईअं मता करी। इहो अल्लाह ताला इंसान जे अंदर में ई सिस्टम रखियो आहे। जेकर तो ग़लति कमु कयो ॾिसजी पए त ख्वार थी वञे। जे तो चोरी कई ॿधिजी में त पुलिस खां वठी कोर्ट कचहरी, उन खां बाद में अख़बारनि में मीडिया जो दौर लॻो पियो आहे, ख्वार थी मिले। दुनिया में जेके बि माण्हू तोखां नफ़रत कंदा, जेकर तो को ग़लति कमु कयो, ॾोह जो कमु कयो, लिकी लिकी की पर कंहिं ॾिसी वरितो त पोइ तुंहिंजो कहिड़ो हाल थींदो। ॿी वॾे में वॾी नफ़्स लबामा मलामत कंदी आहे त दुनिया में त तोखे ॾिसनि या न ॾिसनि, पर अल्लाह ॾिसे पियो, सुभाणे जवाबु कहिड़ो ॾींदो। इहा नफ़्स बुराई खां रुकी मलामत कंदी आहे त ग़लति कमु न कजां। अंदर जो ज़मीर इंसान खे इन ॻाल्हि ते मजबूर कंदो आहे जो कमु न कर। पर नफ़्स मुतमइन इहा सभ खां बहितरीन नफ़्स क़िस्म आहे। इत्मीनान वारी नफ़्स, मुतमइन नफ़्स, सालिहीन जी नफ़्स, वलियुल्लाह जी नफ़्स, नबी जी नफ़्स, मुतमइन नफ़्स जेला अल्लाह तबारक व तआला इनाम ऐं इकराम जो ऐलान कयो। ऐं नफ़्स मुतमइन जे लाइ दुनिया में त अल्लाह इज़तूं रखियो, पर ख़ासि तौर ते जॾहिं उन जी मौत जो वक़्तु क़रीब ईंदो आहे, उन जे लाइ ख़ुशख़बरी थी। आसमान कना फ़रिश्ता अची वेंदा आहिनि, रूह कढण वारा फ़रिश्ता
वॾे प्यारे मोहब्बत सां पेश ईंदा आहिनि। हे उहो टाइम हूंदो आहे जेॾी महिल असीं मयतनि जे मथां वेही यासीन जो विर्त कंदा आहियूं। साह निर्गत न हूंदो आहे, ॾुखियो टाइम हूंदो आहे। पंहिंजा बेवस मथां वेठा निहारींदा आहिनि, कनि त छा कनि। हिन दुनिया मां वञण वारो मायूस नज़रनि सां निहारींदो आहे। न अबो कम पियो अचे, न अधो कम पियो अचे, न अमा कम पियो अचे, न अधी कम पियो अचे। केरु वसीलो नथो थिए, केरु इलाज नथो करे, को मौत जे मुंहं मां बचाए कोन थो सघे। हिते इत्मीनान जी ज़रूरत आहे, हिते इत्मीनान ॾियण जी ज़रूरत आहे, हिते आथत ॾियण जी ज़रूरत आहे। केरु आथत ॾे? हे नफ़्स मुतमइना जे लाइ अल्लाह बंदोबस्त करे छॾींदो आहे। ऐलान थींदो आहे ही मायूसी जो आलम आहे, पर हाणे सुकून मिली वेंदो आहे। फरमाए या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजी इला रब्बिक राज़ियतुम मर्ज़िया फदखुली फी इबादी वदखुली जन्नती। और इत्मीनान वाली जान को गम न कर, परेशान न थी। दुनिया जो सारियो तकलीफ़ूं ख़त्म थी वयूं, सारियो आज़माइशूं ख़त्म थी वयूं। तुंहिंजा रिश्तेदार तोखां टुटी पिया वञनि, मिट माइट छॾे करे तूं पियो अची, पर इत्मीनान वारी नफ़्स तूं मायूस न थिजां, फ़िक्रमंद न थिजां। या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना, और इत्मीनान वाली नफ्स इरजी इला रब्बिक राज़ियतुम मर्ज़िया, तू मोटी पंहिंजे रब ॾे राज़ी थी करे ख़ुशी रह। तूं गम न कर, तुंहिंजे मौत जो टाइम आहे, तूं निधन कोन आहीं, तुंहिंजे कम जा मामला ख़त्म थी विया। मिट माइट तूं छॾे पियो अची, हिते बेगाड़प न थींदी आहे, हिते अजनबियत न थींदी आहे। तुंहिंजो रब तोखां राज़ी थी वियो आहे। हाणे हली आ, तूं जन्नत में दाख़िल थी पए। छो जो पूरी दुनिया में जेतिरो वक़्तु ज़िंदगी तो गुज़ारी आहे, इत्मीनान वारी ज़िंदगी गुज़ारी आहे, नफ़्स मुतमइन्ना वारी ज़िंदगी गुज़ारी आहे। दुखनि जो टाइम ख़त्म थी वियो, आज़माइशूं बि तो ते आयूं, तकलीफ़ूं बि तो ते आयूं। तकलीफ़ुनि जे टाइम ते तो सब्र कयो आहे, सुख में ख़ुशी जे टाइम ते तो निमत जे टाइम ते शुक्र कयो आहे। या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना, और इत्मीनान वारी जान, तू गम न कर, हलिया तो इत्मीनान सां अल्लाह जी जन्नत में दाख़िल थी पए। इरजी इला रब्बिक राज़ियतुम मर्ज़िया, मोटी है पंहिंजे रब ॾे राज़ी थी करे, ख़ुश थी करे। फदखुली फी इबादी वदखुली जन्नती, दाख़िल थी वञ मुंहिंजे बारनि में। कहिड़ा बाना? अल्लाह जा पाकीज़ा नबी आहिनि, वलियुल्लाह शुहदा आहिनि, नेक बाननि में तूं अची वञ। अल्लाह पाक ने कन सां गॾे छॾींदो आहे, अजा रूह पाण में मिली वेंदा आहिनि। उलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीना वस्सिद्दीक़ीना वश्शुहदा वस्सालिहीन। अल्लाह पाक फरमाईंदो उनजे रूहनि खे, उनजे कथ खे, उनजे जोड़ खे सभिनी खे गॾे करे जन्नतुल फिरदौस में रहाईंदुसि। उलाइका मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीना, ये नबिय्यन मां हूंदा, वस्सिद्दीक़ीना, सिद्दीक़न मां सच्चारन मां हूंदा, वश्शुहदा, शहीदन मां हूंदा, वस्सालिहीन, नेकोकारन में हूंदा। अल्लाह फरमायो सभ खां वधीक बहितरीन जोड़ इन्हनि जो। फ़ाइदो कंहिंखे थियो? इत्मीनान क़ल्ब खे, मुतमइन, ये पूरी ज़िंदगी अल्लाह जे रज़ामंदी में गुज़री आहे, जंहिंजी मोहब्बत रब करीम सां है। तकलीफ़ूं अची वियूं, परेशानियूं अची वियूं, दुख अची विया, सभु बर्दाश्त कई, न वहदहू ला शरीक जे नारे तां हटियो,
न सैयदुल कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने ॿुधायल शरीयत खां हटियो आहे। हाणे हिन खे अल्लाह तबारक व तआला पहिरें मरहले में मौत खां बाद में हे क़ब्र जे मामले में इंसान फौत थी वेंदो आहे, क़ब्र में तदफीन थी वेंदो आहे, क़ब्र में दाख़िल थी वेंदो आहे। मौत जे टाइम ते बि ख़ुशख़बरी मिली आहे, हाणे क़ब्र में दाख़िल थियण खां पोइ ख़ुशख़बरियूं शुरू थी वियो। सभ खां पहिरीं टे सुवाल थींदा, हे इत्मीनान क़ल्ब का सवाल, हे सुवाल त सभिनी खां थियणा आहिनि, पर जवाब केरु ॾींदो, कामयाब केरु आहे? क़ल्ब मुतमइन्न कामयाब आहे। टे सुवाल थींदा, तोखे भी खबर आ, मूंखे भी खबर। सब खां पहिरियों सवाल थींदो मर रब्बुक, माना दे ख़बर तुंहिंजो रब कहिड़ो आहे। जे हिकिड़े रब ते ईमान आंदो, पूरी ज़िंदगी में हिकिड़े रब करीम जी परस्तश कई, उन जे नाले ते नज़र नियाज़ कई, उन जे साम्हूं झुकियो आहे, उन जे लाइ रुकू सिधो कई। अल्लाह सुब्हानहु व तआला उते सनाई कंदो, ही चवंदो रब्बी अल्लाह, मुंहिंजो रब अल्लाह। पहिरियों जवाब में कामयाब थी वियो। फरमाई ॿियो सुवाल थींदो, मन नबी जो नबी केरु? हे ईमान वारो आहे, हे मोमिन वारो आहे, हे मुतमइन क़ल्ब आहे, हे चवंदो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी, मुहम्मद करीम जो नबी आहे। छो त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन का सवा ॿिए कंहिंजी बि न पोइवारी कान कई हुई, ॿिए कंहिंजी इताअत न कई। हर मसले में रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जो इंतज़ार हूंदो। जिथे रसूल करीम हलाल कयो हलाल समझे, जेके हराम कयो पाण करीमन उनके हराम समझे, पूरी कायनात हिकड़े पासे थी वने, पर सैयदुल कौनैन जो फरमान हिकड़े पासे आ। ही कामयाब थी वियो जेको मोहम्मद करीम मुंहिंजो नबी आ। टियों कहिड़ो सुवाल आहे, मां दीन कहिड़ो आहे? चवंदो आहे इस्लाम दीनी, दीन मुंहिंजो इस्लाम, सारनि अध्ययननि जे मथां इस्लाम दीन आहे। केतिरियूं मूंखे लालच ॾिनी हुयूं, पर मुंहिंजे दीन खां न फिरियो है, कलमे जे मुंहुं कोन छॾियो। अल्लाह क़ब्र में कामयाब करार ॾिनो आहे। कामयाब थियण खां पोइ ऐलान थींदो आहे रब करीम जे तरफ़ां, ओ फ़रिश्तो मुंहिंजे बाने सच चयो आहे, अफ़रिशूहु मिनल जन्नत व अलबसूहु मिनल जन्नत वफ़्तहू लहू बाबन मिनल जन्नत। जो बिस्तरो जन्नत मां आणियो, रेशम जो बिस्तरो थी वेंदो आहे, नरम मलाम जन्नत जो फ़रिश्तो अची वेंदो आहे। बिस्तरे ते ख़बर फरमाईंदो अफ़रिशूहु मिनल जन्नत व अलबसूहु मिनल जन्नत, पोशाक जन्नत जी पारायोसि। बिस्तरो जन्नत अची वियो, पोशाक जन्नत जी पाराई वई। वफ़्तहू लहू बाबन मिनल जन्नत, जन्नत मां खिड़की कढी ॾियोसि, दरवाज़ो कढी ॾियोसि। जेका जन्नत जी हुकूकार जन्नत थधियूं थधियूं हवाऊं क़ब्र में पहुचनि, ऐं जी क़ब्र खे गुल ऐं गुलज़ारी बनायो वियो आहे, ऐं जी क़ब्र खे जन्नत जे बाग मां बाग बनायो थो वञे। जेसिताईं नज़र खणे एसिताईं नज़र खुटी वञे, पर केॾी क़ब्र कुशादी थी वेंदी। इहो छा केर लाइ? नफ़्स मुतमइन जे लाइ। पर वो शख्स जेको जिंदगी पूरी गुनाह में गुजारी, न वाइज़ न नसीहत न तबलीग न आलिम न फाज़िल न के नबी जो चवण कई, हुन जिंदगी में दिल जी मर्ज़ी मुताबिक़ जीअं चाही तीअं कई, जीअं दिल चयो तीअं हलियो। बाबा दिल खे ख़ुशि करिणो आहे, माना अल्लाह जे अहकामनि जी नाफ़रमानी कई। जंहिं ॾस ॾिनो उते वञी पहुतो, वण जी बि पूजा करे पियो, पत्थर जी पूजा करे पियो, मक़बरे जो, पुठी जी, इंसान जी, वीटे जानवर जी इबादत, किथे किथे जानवर पूरे आहिनि। तव्हां ॿुधो त ॿिली जी क़ब्र ठहियल आहे, माण्हू उनखे बाक़ाइदे तवाफ़ करे पूॼी वेंदा। डाकी जी क़ब्र आहे,
उन्हें के मानू फिरन था जिन डांचन जी कब्र जी परस्तश कई, जिन बिल्ली जी कब्र जी परस्तश कई, जिन इंसान मोलन जी परस्तश कई, वो जवाब कीअं ॾींदो त मुंहिंजो हिकु अल्लाह आहे, मुंहिंजो अल्लाह हिकु हो ई कोन। तौहीद न हुई कान का, ही त शिरक में बुॾी मरी वियो, इन हाल में इस्तग़फ़ार बि कोन करे सघियो, तौबा बि न करे सघियो, रस्ता सारा बंदि करे आयो फलाए कामयाबी जा। उन लाइ पाण करीम फरमायो क़ब्र में फ़रिश्ता पहुची विया, मुनकर नकीर सवाल था कनि, मर रब्बुक, तुंहिंजो रब आहे। चवंदो हाय हाय ला अदरी, मूंखे काई ख़बर न आहे मुंहिंजो रब कहिड़ो आहे। रब अकेले जी पूॼा करे हा त उते ॿुधाया त मुंहिंजो रब करीम आहे, जॾहिं हुक्म मुताबिक़ पूरी कायनात हलंदी आहे, पूरी कायनात जो ख़ालिक़ ऐं मालिक रब करीम आहे, पर हिन रब करीम जी इबादत कई कान हुई। चवंदो हाय हाय ला अदरी, मूंखे काई ख़बर न आहे। वरी ॿियो सुवाल थींदो, मन नबी नबी हाय हाय ला अदरी, मूंखे का ख़बर न आहे। दीन जे बारे में सुवाल थियो, चवंदो हाय हाय ला अदरी, मूंखे का ख़बर। अल्लाह पाक जे तरफ़ां हुकुम थींदो ने कूड़ ॻाल्हायो आहे, हिन खे मालूमात ॾिनी वेंदी त अल्लाह अकेलो आहे, हुनजी परस्तश कर, पर ॿी दिलि ई कान चवंदी त पूॼा रब करीम जी करे। हिन परस्तश जी पूॼा पंहिंजी कई हुई। रसूल करीम दावत ॾेई वियो हो, पर नबी करीम खे नबी सम्झो ई कोन। रसूल करीम जे हूंदे पंहिंजे मर्ज़ी जा हुन इमाम ठाहिया, पंहिंजी मर्ज़ी जा पीर बनाई। जे पीर चवे त जो आखियो मञणो आहे, जे नबी चवे त कोन्हे मञणो, नबी खे तस्लीम ई कोन कयो, न दीन जे बारे में मालूमात हुकुम थियो अफ़रिशूहु मिनन नार व अलबसूहु मिनन नार वफ़्तहू लहू बाबन मिनन नार, इन जो बिस्तरो जहन्नम मां आणियो, विछाणू जहन्नम जो, पोशाक जहन्नम जी आणियोस, दरी जहन्नम मां खोले ॾियोस। ही उबई बाह जे क़ब्र में अची वञे, ऐं जी क़ब्र खे सोड़ो कयो वेंदो आहे, तंग कयो वेंदो आहे, हिकिड़ी पासाटी ॿी पासाटी सां लॻंदी आहे, इन जी दाह निकिरी वेंदी आहे, केरु ॿुधण वारो न हूंदो। छाजे करे जो हिन मर्ज़ी पंहिंजे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारी आहे। कामयाबी कंहिंखे मिली जे बहितरी जा कम कया, पर किथे किथे पीर बि कम ॾेई वेंदा आहिनि। हेर थींदी आहे जॾहिं अहल इल्म माण्हू स्टेज ते बीही कूड़ हणे। किसो ॿुधंदा आहिनि, मशहूर किसो आहे, पीरान पीर जो मुरीद मरी वियो, धोबी कपिड़ा धोअंदो हो, उन खे पूरी कांधी मोटी आया। हाणे क़ब्र में को अहिड़ो सिस्टम बि कोन हो जो भला मोबाइल खणी उते रखी पोइ जेको खणी टेम ते, पुराणी ॻाल्हि आहे। अॼुकल्ह त मोबाइल जो दौर आहे, भला हिकिड़ी क़ब्र में खणी मोबाइल छॾी न, नेट जो सिस्टम हुजे, ॿियो वरी मोबाइल पासे में खोले हंस करे चलो वेहे, जेको वेही ॾिसे, जेको लाइव प्रोग्राम त क़ब्र में कहिड़ो सुवाल जवाब थो थिए। हीअ ॻाल्हि तमामु पुराणी आहे, जॾहिं त फ़ोन जो सिलसिलो ई कोन हो। पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी जो धोबी मरी वियो, वॾो मुरीद हो, कपिड़ा साईं जा धोअंदो हो, क़ब्र में पूरण खां बाद में कांधी मोटी आया, मुनकर नकीर आया सुवाल करण। मुनकर नकीर सवाल था कनि, मन रब्बो क्या, पीरान पीर जो धोबी चवंदो आहे त आउं पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी जो धोबी आहियां। फ़रिश्ता परेशान, इएं बाक़ाइदे जीअं उतां मूवी मौजूदु आहे, मोबाइल में मौजूद आहे। मौलवी साहब तकीर अॻे त क्या कंदा, इहा तकीर मूं शाहपुर चाकर वारे मरहूम मौलाना जी ॿुधी। मोहम्मद हनीफ मुल्तानी, ओ हिन वक़्तु मुफ्ती मुफ्ती मोहम्मद हनीफ कुरैशी, उन जी तकीर हालिया हाणी तौर में हिन साल में 2021 में तकीर साॻी उन कई आहे। कहते आप क्या समझते हो, पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी के मुरीदों को तुमने क्या वहाबियों समझा है? और पीरान पीर के
मुरीद ऐसे होते हैं। पीरान पीर के धोबी से जब सारे फरिश्ते सवाल करने आए, सवाल कर रहे हैं, जो अंदाज भी हुआ तक गिर जाओ। जब सवाल करने वाला आया, कहने लगा मैं रब्बू का, पीरान पीर के धोबी ने कहा मैं पीरान पीर का धोबी हूं। फरिश्ता परेशान, वरी बे सवाल के बे फरिश्ते जो तू पूछी मुखे जवाब ही कोन थो ॾे। माना फरिश्ता एॾा वीचारा कमज़ोर हुआ जो मठ करे बीह रहा, डिजी डिजी बे वरी फरिश्ते सवाल। दूसरे फरिश्ते ने सवाल किया मन नबियों का, तो उसने कहा तुझे मालूम नहीं है मैं पीरान पीर का धोबी हूं। परेशान भाई उन्हें कहती है तू सवाल भरी सवाल कर मतलब केरी फिल्म। फिर फरिश्ते ने सवाल किया मां दीनों का, तेरा क्या दीन है? उसने कहा मैंने कह दिया मैं पीरान पीर का धोबी हूं, मुझसे सवाल न करो, मेरे पास यही जवाब है, इस जवाब के सिवा मेरे पास कोई बात नहीं है। मुझे सवालों के जवाब नहीं आते, मैं तो अनपढ़ हूँ, मैं तो पीरान पीर के कपड़े धोता था, मैं धोबी हूँ, मेरे पास यही जवाब है। फरिश्ते सारे परेशान हो गए। अल्लाह रब्बे करीम के पास चले गए। अल्लाह ये कौन सा बंदा आया है, सवालों की जवाब नहीं दे रहा। हम सवाल करते हैं तो हर सवाल के बाद में कहता है कि मैं पीरान पीर का मुरीद हूं। जो को सवाल कहूं हाँ पीरान पीर जो मुरीद है, अल्लाह के बारे में पूछूं तो पीरान पीर जो मुरीद है। अल्लाह हम अब क्या करे? अल्लाह ने हुक्म कर फरमाया ओ फरिश्तों इसे छोड़ दो, ये मेरे पीरान पीर गौसे आज़म का मुरीद है, उसकी खिदमत करता था, कपड़े धोता था, आज इसे सवाल करो ये तो जन्नती है। सारे कहो सुभान अल्लाह। मजमे में थी कुकरिया थी वासी नारे रिसालत या रसूलल्लाह। शर्म को ना मौलवी के हेडो सारो स्ट्रेट से कूड़ है। इनका पूछो तो कब्र में कहीं पे नजारो ॾिठो पीरान पीर जे मुरीद का सवाल पे कयो। आवाम थी तव्हांजी पीढ़ियूं माशाल्लाह वॾा वॾी उमिरि जा माण्हू मौजूदु हुयो, कई पीढ़ियूं गुज़री वियूं, कंहिं ॻाल्हि कई त कब्र वारे जे अंदरि ही ख़बरूं हुयूं। सोच तो रखी तो सके पर ये मौलवी साहब तकरीर पे करे गोया के सामू लाइव नक्शो ॾिसे पियो फरिश्ता सवाल कनि पिया, वरी अल्लाह रे वञनि पिया, वरी मोटी अचनि पिया, पर हिन जवाब कोन्हो। ओ ये सच्चे होते हैं मुर्शिद जिसका पीरान पीर का जो मुरीद है वो कामयाब कामरान है, ऐसी कोई मुरीद ही नहीं मिलेगी। हद थी वे कहर थी वे। अल्लाह अकबर जो मौलवी गुल तो करे हिंदुस्तान जो मौलवी जो अपनी तकरीर में जो पीरान पीर फोत हो गए। क्या हुआ? जब कब्र में दाखिल हुए मुनकर नकीर आए, आते ही सवाल किया, सवाल करते कहने लगे मर रब्बू का। पीरान पीर ने कहा तमीज सीखो। फरिश्तन के छाजी तमीज सीखो। वीडियो क्लिप मौजूद है, कहीं दोस्त की जरूरत पए मुझे नंबर व्हाट्सएप ते वञा मोकिलींदोसां, मूं ईअं सम्झ ही असांजे मथां अमानत आहे, अल्लाह जो घर आहे। हिते ॻाल्हि अहिड़ी न आहे करणी जेका ग़लति ॻाल्हि आहे, बाक़ाइदे मौलवी ऐलान तौर पे जी। पीरा पीर ने कहा कि फरिश्तों तमीज सीखो। धमकाया, डराया, फरिश्ता पीछे हट गए। ये कौन है? एक दूसरे से मशवरा करने लगे, इससे सवाल करते ही तो लड़ पड़ता है। ये गुठ में ये वडेरा होता नहीं धक्का मान के ना, मैंने फरिश्ता इतना कमजोर है ना क्योंकि पीरान पीर कब्र में धक्का लगा। आखिरकार कयूं तो छा गए साईं गलती हो गई है, भला कैसे हमसे गलती हो गया, माफ करना, पहले तारुफ कराओ। पीरा पीर ने कहा कि तुम्हें तमीज नहीं है, आते ही तुमने कहा मर रब्बो का मन नबियों का माँ दीनों का, ये तमीज नहीं है, तुम्हें पहले तमीज सीखो फिर मुझसे सवाल आकर कब्र में करो। उतने भी माना लाइव सिस्टम हले पे मौलवी लिठो पे
पीरान पीर का सवाल पे थे नौजुबिल्लाह मिन्हा कई सौ साल गुजरी जो पीरान पीर रहमतुल्लाह अलैह अल्लाह जो बुजुर्ग हो उन जैसी शान में गुस्सा की न कंदासी नेक इंसान हो तो हित परस्त हो आई मजे वाली गाला पीरान पीर पीर अब्दुल कादिर जीलानी तमाके मुबारक हो जे तमाजे अकीदे जो आलुल हदीस हो गुनियतुत तालिबीन खोले सो निमाज अहा वारी तरीको अहा वारो नमूनो अहा वारो होलियो अहा वारो पीरान पीर रहमतुल्लाह अलैह इनके कदम कोन जाता खुलब कयो मुझे बारे में पर मौलवी जो तो आगे बुधाए पर जो खुलब के वाजे के कूड़ है पर तकील पर स्टेट अल्लाह अकबर सवाल करने लगा पीरान पीर बड़ा संगे तमीज से करो केरी तमीला ये तमीज आए तो पहली तो आगे जी अचल हो और तो जो मेहमान थी करे आयो या दुनिया में कब्र में आयो या सब का पहली तो मुखे ते अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाह या अब्दुल कादिर जीलानी कि पहली मुझे सलाम का था सलाम तो अत्यंत मदद हो गई वो तरीका किसी माफ करना गलती हो गई फरिश्ता माफी का वठन कब्र में फरिश्ता माफी वठन तो कौन सा सवाल जवाब गिर करे अल्लाह अकबर मजाक के छड़े करे हीरो जो मकाम केतरी हालत थी विया हे उलमा सू आलिम थी करे फादिल थी करे अहले इल्म थी करे उन पांजे लालच में थी करे पांजे मुरीदन के वजान दे लाए पांजे आवाज के चिमकान दे लाए पांजे पैसे दौलत कमान दे लाए और पांजे जमात में सुखरू थन दे लाए स्टेट ते वही कूड़ हनंदा ही बुधो सच्चे साबित वाक्यो जे कब्र दे लाए केरो मामलो थियो हजरत साद माद रज़ियल्लाहु ताला असल कबीले जो सरदार पहिरियों जब मना के वजह से अल्लाह ताला खेस के दो शान नवा पर कब्र में सवाल जवाब का बची न सके हजरत साद रज़ियल्लाहु ताला असल कबीले जो सरदार जरे हिन ईमान दुआ अल्लाह ताला एडो शान बयान केवा फरमा इन जे करे पूरे कबीले वाला एडा हिन दा फरमान बरदारा सारे जा सारा कबीले वाला मुसलमान थी विया उनका बाद में जंगी अहज़ाब पान जख्मी थी विया जख्मी थियण खां बाद में दुआ घुरी धक लगो वांग में रत कोन रबी है या अल्लाह एतरे वक्त ताईं मूंखे जिंदा रखजा मुस्तजीब दवाता जेका दुआ घुरे कबूल थे ही सहाबी रसूला सैयदना साद रज़ियल्लाहु ताला दुआ घुरिया रत बंद थी बामा मुझा अल्लाह ऐसी मूंखे हयाती ॾिजा जैसी बनी कुरैला वारन थे सदा उनजी न ॾिसां छो जो रसूल मुकरम ते हिननि नाफरमानी कई हुई असां मुसलमाननि सां इत्तिहाद करे करे वो पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम सां हिननि मुनाफिकी कई हुई मुझा अल्लाह जैसी हिननि खे सदा अखियुनि सां ऐं ॾिसां त मौत मूंखे न अचे मुझे अल्लाह दुआ कबूल कया पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सद जो खेमो मस्जिद नबी में रखियो तीमारदारी केवे हजरत सद जो रत बंद थियो जख्मी हालत में है बनो पूरे जा मानो पकड़ जी अच्छी आके अल्लाह पर जो दुआ करनी पान करीम सद फैसला मनूर के हक में तद अच्छा करे या रसूल अल्लाह ने मर्दन के कत्ल के वने औरत नी बार ने छलियो ने फैसलो इहो थियो हजरत साद जी दुआ अल्लाह कबूल कई फैसलो थियो उन जी रुसवाई अखिन सा ॾिठई जिन नबी करीम जी मुआहिदे के तोड़ो हो उन्हें हजरत वरी सागिर बाहमा रत शुरू थियो छो जो दुआ उस टाइम घुरल हुई जेस टाइम फैसलो थे अल्लाह पाक दुआ कबूल कया रत शुरू थी वियो हजरत साद रज़ियल्लाहु ताला उन हाल में शहीद थी विया तरीबान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह सुब्हानहु व तआला एडो शान रखियो हजरत साद रज़ियल्लाहु ताला जो जी साद शहीद थियो फरमाया अल्लाह जो अर्श लुटी वियो
अल्लाह जो अर्श जंबश में अची वियो आहे। हज़रत सअद रज़ियल्लाहु तआला जो जनाज़े खे खणी वियो आहे। सहाबा इकराम फरमाया या रसूल अल्लाह ही सअद जो जनाज़ो एॾो हल्को आहे महसूस ई कोन पियो थिए त को माण्हू खे खणी पियो वञो। पाण करीमन फरमायो इन करे जो सअद जे जनाज़े खे सभ खां वधीक फ़रिश्ता तौलो ॾेई पिया हलनि तव्हांखे वज़न ई महसूस नथो थिए। अल्लाह जा फ़रिश्ता आसमान मलता हज़रत सअद रज़ियल्लाहु तआला जे जनाज़े खे खणी पिया हलनि क़ब्रिस्तान ताईं। अल्लाह अकबर कब्र में दाखिल थियण खां बाद में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कब्ज़े हालत में फरमायूं दुआ घुरो मुझा साथी हो मुझा साथी हो दुआ करो। अल्लाह ताला जी कहिड़ी दुआ करो ये हज़रत सअद जी क़ब्र आहे। पाण करीम फरमायूं सअद जी क़ब्र तो भीड़ कोन्हे पाण क़ब्र गॾिजी वई आहे सअद खे तकलीफ़ थी आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुरी आहे ऐं दुआ जे करे क़ब्र के अल्लाह कुशादो कयो आहे। साहबी रसूल आहे क़ब्र में तकलीफ़ थी अचे ॿुधायो त इन्हनि ज़ालिमनि खां त छा पीरान पीर या वक़्त जो पीर केतिरो बि वली हुजे यादि रखिजो साहबी रसूल खां मथे जो दर्जो कोन्हे को। उन्हनि खे तकलीफ़ अची सघे थी त सुवाल जवाब मुनकर नकीर छो न कंदा। सुवाल पीर खां बि थींदो सुवाल फ़कीर खां बि थींदो सुवाल साहबी रसूल खां बि थिए छो जो सुवाल लाज़िमी थियनि उन खां बाद में जेको कामयाब थियो आहे सो जन्नती आहे जेको नाकाम थी वियो आहे सो जहन्नमी आहे। आख़िर में अर्ज़ कंदुसि माशाअल्लाह असांजा शहसवार ख़तीब मौजूद आहिनि। अर्ज़ कंदुसि आख़िर में त क़ब्र जे अज़ाब खां बचिजो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अज़ाब क़ब्र खां बचण जे लाइ ईमान वारो सूरतुल मुल्क रोज़ानी रात जो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर सूरतुल मुल्क खे पढ़ी समझा कयो अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हां ते एतिरो महिरबान थींदो जो क़ब्र में सूरतुल मुल्क तव्हांजो बचा कंदी। विश्वास पंहिंजो अमल कर नकीर ईंदा जज्बाती थी करे उनखे सलाह ॾियणा जी ईंदा अल्लाह जो क़ुरान साम्हूं अची वेंदो आहे त हिनखे तकलीफ़ न ॾियो छो त ही मूंसां मोहबत कंदो हो तव्हांखे क़ब्र में बि क़ुरान कमु ॾींदो इहे सूरतूं सॻो बि कमु ॾींदो। राति जो सूरत मुल्क पढ़ी समझा कयो क़ब्र में अल्लाह ताला तव्हांजे लाइ आसानियूं कंदो उते नूरानी चमकंदी ओ निमाज़ तव्हांजे लाइ क़ब्र में रोशनी नूर हूंदो उन करे निमाज़ अदा कंदा कयो ताकि तव्हांखे क़ब्र में फ़ाइदो थिए। पाण करीमन फरमायो क़ब्र जो अलाह हूंदो आहे जे लाइ पाण करीमन हिकु मौक़े ते क़ब्रस्तान मां गुज़रन पिया। पाण करीम सवारी थियो खच्चर ते खच्चर बदकियो जानवर त ॿुधनि था न रड़ियूं चीखूं इंसान कोन था ॿुधनि। पाण फरमायो जेकॾहिं क़ब्र वारनि खे सज़ा जेका मिले पई गुनाह जे करे एॾियूं दाहूं था कनि जेकर तव्हां केरु ॿुधे त क़ब्र में पंहिंजा मुर्दा दफ़न करी छॾे वियो ख़ौफ़ में। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा नबी जानवर छो पकियो छो कयो आहे। पाण करीम फरमाए क़ब्र वारनि जे ॿिनि क़ब्र जे दरमियान में हिकिड़ी क़ब्र हिन पासे आहे ॿी हिन पासे आहे इन्हनि क़ब्रनि मां दाहूं जो आवाज़ आहे इन्हनि खे सदा मिली रही आहे। इन जानवर जे कन ते आवाज़ आयो आहे इन्हनि दाहुनि जे करे जानवर थिया जेको आदो टिप निकिरी विया आहिनि जानवर ख़ौफ़ में हेॾां होॾां भॼण लॻो पर पाण करीम फरमाए इन्हनि मज़ा वॾा ॾोह हिन जा कोन हा न को क़त्ल ॿुधायूं न को बदकारी ॿुधायूं न ज़ुल्म वॾो ॿुधायूं। पाण फरमायूं हिकिड़ो अमल अकल भयमशी बि तमीम हिकिड़ो अहिड़ो हो इन क़ब्र वारो जेको चुगलखोर हो माण्हुनि खे विढ़ाईंदो हो हितां जी ॻाल्हि हुतां हुतां जी ॻाल्हि हुतां ही माण्हू विढ़ंदा हुआ ही ख़ुशि थींदो हुई ठरंदो पियो हो त टई ॿिनि खे विढ़ाइणो आहे छो जो शैतान वारो कमु हिन कयो आहे। शैतान सभ खां वधीक विढ़ाईंदो आहे ऐं उन खां वधीक ख़ुशि थींदो आहे पर शैतान हिकिड़े ताज पाराईंदो आहे शाम जो वेही बाक़ाइदे मीटिंग कंदो आहे शैतान त ॾिसां त केरु मैदान मारे आयो आहे को चवंदो ज़ारनि खे मूं बदकारी कराई चवंदो हुनखे
जिना करे करे जी कुछ कोन कई हिन का मुंह चोरी करे जी तो कुछ कोन कयो हिन के बे के लठियो ना कुछ कोन कई के तो छा कयो भगवान चंदो तो मुंह एड़ो नमूनो कयो ज़ाल मुर्सन के पान में विढ़ाए ठांगा करे जरे में ज़ाल के जावड़ी जरी की वारे वाह जान तू ही हलिया ताज तुने मथे दे रखा अजकल औरतूं अदनियूं भेनरूं उन पंहिंजो ख्याल कयो कब्र जे अज़ाब खां ॾिजो अजकल ॻोठनि राजनि में मामूली तव्हांखे इल्ज़ाम ॾिसण वेठे ॾिठो कुझु कोन को मुंहिंजे ख्याल में ईअं हूंदो पाण करीमन फरमायो त कूड़ी ॻाल्हि खे बि तव्हां चई त हूंदो तस्दीक कई माना हू त कूड़ो आहे पर न ॿुधी करे हुनखे हा कई आहे ही बि कूड़ो आहे इहो जेको आहे चुगली हुन ते चुगली आहिनि हुन ते इल्ज़ाम आहिनि ज़ाल मुड़ुसनि खे विढ़ाइनि ॿिनि भाइरनि खे विढ़ाइनि मिटनि माइटनि खे विढ़ाइनि इहे जहिड़ा करणु यमशी बिन नमीमा पाण करणु हिकिड़ो त क़बर वारो इहो चुगलखोर हो अलाह ताला इनखे अज़ाब ॾिनो आहे इहो अज़ाब जे करे रड़ियुनि जे करे जानवर रहे थो अमल आख़िर जेको ॿियो हो उनजी आदत इहा हुई जो पेशाब खां पंहिंजो पाण खे बचाईंदो कोन अॼु मुस्लमान पेशाब करे उथे थो का ख़बर कान्हे का टिप ॾेई उथे थो पंहिंजा कपिड़ा पलीत शलवार पलीत जिस्म पलीत इहे नौजवान जी हालत आहे पर मूं वॾी उमिरि वारा बुज़ुर्ग बि ॾिठा उहे बि ख़्यालु कंदा आहिनि मुंहिंजा अज़ीज़ो पाण करीमन फरमायो त हिन क़ब्र वारे जो ॾोह वॾो कोन्हे को पर ही छा कंदो हो जो पेशाब जे जिस्म खे न कंदो छिटनि जो ख़्यालु कोन कंदो हो असीं ख़्यालु कयूं बाक़ाइदो ख़्यालु कयूं ऐं अक्सर वरी आदत ॾिठी अथऊं जनाज़े निमाज़ में त नोट कजो अॼु ॻाल्हि मुंहिंजी मथां विसरी वञे जनाज़े निमाज़ में जनाज़े निमाज़ लाइ अक्सर माण्हू ईंदा आहिनि पोइ टुवाल कुल ते खयूं ईंदा आहिनि टुवाल कुल ते खणी ईंदा आहिनि ख़बर आहे असांजा कपिड़ा पाक हूंदा ई कोन छो जो पेशाब महिल खणनि जेको आहे पाणी या को जो पथर वग़ैरह पाकाई कंदा कोन्हनि पोइ टुवाल कुल ते खणी ईंदा आहिनि जनाज़ो शुरू न जल्दी कंदा शलवार लाहे करे गोल ॿधी जनाज़े में अलाहु अकबर तो गोल ॿधी शलवार त लाहे छॾी पर जेको जिस्म खे जेके कतरा लॻा उन्हनि जो तूं छा कंदे तंहिं करे यादि रखिजो जेको निमाज़ी शख़्स आहे उनजो जिस्म बि पाक उनजा कपिड़ा बि पाक उनजी दिलि बि पाक अलाह तबारक व तआला उनखे पाकाई सां हलाए थो पर जेको निमाज़ कोन थो पढ़े हू केतिरा ज़ोर लाइ छॾींदो पर पाक न रही सघंदो छो जो निमाज़ी खे ख़बर आहे त मूंखे हीउ फ़र्ज़ु मूं पढ़ियो वरी मूंखे ॿियो पढ़णो आहे ॿिए खां मूंखे टियों पढ़णो आहे टे खां पोइ चोथों पढ़णो आहे चोथे खां पोइ पंजो फ़र्ज़ु पढ़णो आहे फ़र्ज़ु पढ़ण खां पोइ राति जो सुम्हंदो आहे पाकाईदा सुम्हंदो बिस्तरो पाक होंदो कपड़ो पाक होंदो जिस्म पाक होंदो छो जो सुमन मल के दुआ पढ़नी है अल्लाहुम्मा बिस्मिका अमूतु व अहया सुमन मल में इनके आयतुल कुर्सी भी पढ़नी है सुमन मल में इनके दुरूद पढ़नो है सुमन मल के अल्लाह जी वहदानियत अज़कार भी करना है इस्तिग़फ़ार भी करे सुमंदो हिंदी सॼी रात जे इबादत में गुज़रंदी तंहिं करे जिस्म पाक बिस्तरो पाक खट पाक कपड़ा पाक वरी उथंदो आहे त फजर जी आज़ान ईंदी आहे हले वेठा निमाज़ ते को टेंशन कोन हूंदो आहे छो जो पूरो जिस्म जो पाक हूंदो आहे त अज़ीज़ो पंहिंजे जिस्म खे पाक रखो पंहिंजे कपिड़नि खे पाक रखो निमाज़ी थी वञो इंशाअल्लाह ताला तव्हांजो जिस्म बि साफ़ सुथरो तव्हांजो कपिड़ा बि साफ़ सुथरा तव्हांजी दिलि बि साफ़ सुथरे फरमायो त अहिड़े हाल में वे पोइ तुंहिंजी मुतमिन क़ल्ब थी वई तुंहिंजी क़ब्र बि निराली बहितरीन थींदी त तुंहिंजो हशर बि बहितर थींदो फदख़ुली फी इबादी वदख़ुली जन्नती ऐलान ॾिनो हलिया मुंहिंजे बाननि में हलिया मुंहिंजे नेक बाननि में मुंहिंजी जन्नत में सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून व सलामुल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।